ठटे खां अकबर दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ ठटे शहर जे मारवाड़ी बिरादरी जे साबिक़ काउंसलर जान मोहम्मद जे ऐवान सहाफ़त ठटो में प्रेस कॉन्फ्रेंस सहाफ़ियुनि जे अॻियां दाहींदे चयो त असांजो चांदनी चौक मार्केट में दुकान आहे जेको मुंहिंजे अबनि ॾाॾनि खां वठी उहो हलाईंदा आहियूं। मूंखे बि लॻभॻि 40 साल उहो दुकान हलाईंदे थिया आहिनि। उन दुकान ते कब्ज़े खोर ज़ाहिर थिया आहिनि जिन असांखे कोर्ट में केस दाख़िल कयो आहे। लेकिन काल्ह राति हैदराबाद 4 नंबर जा रहवासी आसिफ बाबर ख़ालिद शाहिद अची दुकान जा ताला तोड़े उन जा मालिक थियण जा दावेदार थियनि ऐं असांखे मोतमार धमकियूं था ॾियनि त असां अव्हांखे हिते रहण कोन ॾींदासीं। दुकान असांजा आहिनि। असां कोर्ट जो नोटिस बि उन्हनि खे ॾियारियो पर उहे मञण लाइ कंहिं बि सूरत में राज़ी कोन आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असां पाण ई जज पाण ई पुलिस ऐं वकील आहियूं। असांजे ऐलान असांजो आला अमलदारनि खां गुज़ारिश आहे था करियूं त हैदराबाद वासी आसिफ वलद कुदरत बाबर अली ख़ालिद शाहिद अली जे ख़िलाफ़ सख़्तु क़दम खंयो वञे। उन खे मामले जो पूरी जांच वरिती वञे ऐं उन खे दाहींदे चयो त असांखे उन्हनि माण्हुनि मां जानी माली नुक़सान जो अंदेशो आहे। असांजो ही बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।